नसीराबाद में 2009 में प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास उम्मीदवारनि पारां अनोखो एहतजाज कयो वियो आहे। उम्मीदवारनि पारां रेढ़ी ते फ्रूट रखी अनोखो एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त केतिरा ई साल गुज़रण बावजूद खेनि ऑफर आर्डर न मिली सघिया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। नसीराबाद में 2009 में प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास उम्मीदवारनि पारां अनोखो एहतजाज कयो वियो आहे। उम्मीदवारनि पारां रेढ़ी ते फ्रूट रखी अनोखो एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त हुननि खे ऑफर आर्डर नाहिनि मिली सघिया। आगाह कयूं पिया तव्हांखे। नसीराबाद में 2009 में प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास उम्मीदवारनि पारां अनोखो एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अला बख्श, 2009 में प्राइमरी उस्ताद जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां एहतजाज कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? ये मुसलसल हिकिड़ा उम्मीदवार आहिनि जेके 2009 में सिंध इंतज़ाम हेठि हिननि टेस्ट ॾिनी हुई ऐं अॼु हिननि खे 11 साल मुकमल थिया आहिनि। हीअ सरापा एहतजाज आहिनि पर हिननि खे ऑफर आर्डर नथा ॾिना वञनि। हिननि जो इल्ज़ाम आहे त उन वक़्त जे राशि कामोर ने असां अहल उम्मीदवारनि खे फेल ॾेखारियो ऐं जेके नाअहल उम्मीदवार हुया जेके पास ई न थिया या उन्हनि खे ॻरियूं रिश्वतूं वठी उन्हनि खे हिननि पास ॾेखारे उन्हनि खे आर्डर ॾेई छॾिया, जॾहिं त असांजूं 60% खां मथे मार्कूं हुयूं पर हिननि असांखे फेल ॾेखारियो आहे। उनखां पोइ असां मुसलसल बेरोज़गार आहियूं। असांजे घरनि में फाका कशी आहे ऐं हुकूमत असांजी दांह ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां गुज़िरियल 11 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं। सुलेमान कांधड़ो, फैज़ मोहम्मद सूमरो ऐं ॿिया उम्मीदवार आहिनि जेकी मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि ऐं हिननि अॼु जे एहतजाज में इहा धमकी बि ॾिनी आहे त जेकॾहिं सरकार असांजे एहतजाज जो अञा बि नोटिस न वरितो त असां ईंदड़ जुमे ते नसीराबाद जे तालका प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं, छो जो हिन वक़्तु असां पंहिंजा बचा नथा पाले सघूं, घर नथा हलाए सघूं। ठीकु आहे, अला बख्श, महिरबानी, तफ़सील ॾिना।